अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम फॉलोअप्स अगर मां हाँ शाहिद सियाल नाज़रीन फॉलोअप्स में सब खां पहिरीं ज़िक्र कंदासीं त कोरोना केसिस जेके आहिनि उहे वधी रहिया आहिनि त ॿिए पासे SOPs तहत माल पिड़नि खे खोलियो वियो आहे। पाकिस्तान समेत कोरोना जा केसिस तेज़ी सां वधी रहिया आहिनि। हुकूमत हिक पासे स्मार्ट लॉकडाउन सिलेक्टिव लॉकडाउन ते अमल करण जी सख़्ती सां अमल करण जी ॻाल्हि करे थी त ॿिए पासे कारोबारी सरगर्मियूं बि खोलियूं पियूं वञनि। कुझु ॾींहं अॻु सिंध हुकूमत सूबे में SOPs तहत जानवरनि जूं माल पिड़ियूं खोलण जी इजाज़त ॾिनी हुई। इन खां कराची में सुपर हाईवे ते क़ाइम सभ खां वॾी मालपिड़ी ते गुज़िरियल 1.5 महीने खां खुलियल आहे। इंतज़ामिया जी दावा आहे त सुपर हाईवे ते क़ाइम मालपिड़ी में SOPs ते अमल कराए पियो वञे। इहा जेका सुपर हाईवे ते क़ाइम मालपिड़ी आहे इहा गुज़िरियल 1.5 महीने खां खुलियल आहे ऐं इते SOPs ते इहा दावा कई वई हुई त SOPs ते अमल थी रहियो आहे, पर अवां फुटेजिस में बि ॾिसंदा हूंदो त इते जानवरनि जी जेका आहे उहा रश लॻल आहे। गॾोगॾु न सिर्फ़ु जानवर इते वॾे तइदाद में मौजूद आहिनि, पर जेके ख़रीदार अचनि था उहे बि SOPs ते अमल नथा कनि। इन ई मामले ते ॻाल्हायूं था। असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे कराची मवेशी मंडी जो तर्जुमान यावर रज़ा चावला साहब। अस्सलाम वालेकुम चावला साहब। अस्सलाम वालेकुम चावला साहब। कि आप लोग जी वालेकुम सलाम। सर आवाज़ आ रही है? आवाज़ आ रही है? जी मुझे आ रही है आवाज़। जी बिल्कुल सर। अच्छा यावर साहब, ये बताइएगा कि 1000 एकड़ से जायद रकबे पर ये मंडी कायम की गई है, लाखों जानवर यहाँ पे लाए गए हैं, तो ये कैसे मुमकिन है कि SOPs पर अमल हो सके? जो फुटेजेस हमने देखे और चैनल पे भी चल रहे हैं तो उसमें तो कहीं पे ये नहीं हमें लग रहा कि SOPs पे अमल हो रहा है। अच्छा, मैं आपकी थोड़ी सी तवज्जो इस बात पे दिलवाऊं कि जब आप ये बात करते हैं 1000 एकड़ पे एक क्लोज बाउंड्री के अंदर एक मवेशी मंडी लगाई गई है और इसमें आप 8 गेट रखे गए हैं जो कि अवाम के लिए खोले गए हैं। वहाँ से आप किसी भी गेट से बगैर मास्क के एंटर नहीं हो सकते और उसके बाद जैसे मास्क आपके पास होगा आप उसके साथ एंटर होंगे। वहाँ पे सैनिटाइजेशन गेट होगा, आपको सैनिटाइजेशन गेट से क्रॉस करना होगा। आपको तमाम चीज़ें अंदर भी इसीलिए इसको इतनी बड़ी जगह पे लगाया गया है ताकि सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखा जा सके। सेकेंडली, अगर जितनी भी यहाँ पे आप देखेंगे कि हमने कितनी काविशें अपनी मेहनत के साथ कोई काफ़ी ज़्यादा इसको एडमिनिस्ट्रेटिव पावर्स को यूज़ किया गया है। और अगर आप इसी चीज़ को देखें, अगर सिर्फ अक्रॉस दी रोड आप सब्जी मंडी की तरफ चले जाएं और आप फ्रूट मंडी की तरफ चले जाएं जो 24 घंटे चल रही है और जहाँ पे हुकूमत का अपना सारा सेटअप मौजूद है, जहाँ पे पूरे उनके ऑफिसेज मौजूद हैं, वहाँ आज तक इस कोविड के 5 महीने के अंदर ना तो कोई सैनिटाइजेशन गेट है, ना कोई पाबंदी है SOPs की, ना वहाँ पे आपको मास्क लगाना ज़रूरी है, कोई चीज़ नहीं है। और ये 40 दिन के लिए जो हमने एक मंडी लगाई जिसके ऊपर आप और हमने मिलके, मैं कहूँगा मीडिया का बहुत बड़ा रोल है कि जिसने यहाँ पे इतनी रोज आके रोज फुटेजेस रोज एक दूसरे के साथ हम बाहमी मुशावरत के साथ इंतजामिया के साथ आप लोग मिलके काम कर रहे हैं और तमाम SOPs के साथ अवाम की कोविड के अंदर इस सुन्नत इब्राहिमी को अदा करने के लिए फैसिलिटेट कर रहे हैं। और अवाम को सुबह शाम आप मीडिया के थ्रू हम वहाँ पे ऑन ग्राउंड भी लोगों को रियलाइज कराने की कोशिश करते हैं कि कोविड-19 है। कुछ लोग बाहर से मास्क लगा के अंदर आते हैं और मास्क उतार के जेब में रख लेते हैं। कुछ लोग अपने बच्चों को गाड़ियों में छुपा के ले आते हैं। तो इन चीज़ों से मैं और आप हम दोनों ने अपना पार्ट प्ले करना है। मैंने ऑन ग्राउंड, आपने मीडिया के ऊपर, कि रोज इन लोगों को इस बात के लिए राजी करना है कि और बताना है इनको इस बात के लिए कि कोविड-19 एक हकीकत है और आप लोगों को अपने साथ साथ अपने घर वालों का ख्याल रखना है। मंडी में आना है, बहुत कम तादाद में आना है। अच्छा, ये भी बात मैं आपसे शेयर करूंगा कि इस बात पे कुछ नहीं तो 50-60% लोग अमल कर रहे हैं। आप पहले जो एक रुझान होता था पूरे पिकअप्स भर के आते थे, अब इस दफा वो चीज देखने में नहीं आई। इस दफा सिर्फ हकीकी खरीदार ही मंडी में मौजूद है और बहुत कम ऐसे लोग हैं जो कि 30-40% हैं जो कि अभी भी जिनको इस बात की इस हकीकत का अंदाजा नहीं है कि कोविड-19 जो है उस पर हमें अमल करना है। जी सही। अच्छा चावला साहब, ये बताइएगा, एक तो इस बात का जवाब दे कि गुज़िश्ता 1.5 माह से ये मंडी जो है वो चल रही है, क्योंकि सिंध हुकूमत ने SOPs अब बनाई हैं और अब इजाज़त दी गई है सिंध हुकूमत की तरफ से, तो इसका जवाब दे कि आपने कैसे SOPs बनाई होंगी और किसने SOPs बनाई, और ये भी बताइएगा कि गुज़िश्ता 1.5 माह से
یہ منڈی جو ہے وہ چل رہی ہے. آپ نے بتایا کہ انٹرنس جو ہے وہ انٹرنس پہ 8 گیٹس جو ہیں وہ لگائے گئے, تو انٹرنس پہ جو ہے وہ ایس او پیز پہ عمل ہوگا. آگے جب بندہ انٹر ہو جائے گا اس کے بعد اس کو کہیں پر بھی ایس او پیز پہ عمل کرنے کی ضرورت نہیں, کیونکہ ہم نے فوٹیجز میں دیکھا ہے کہ وہاں پہ بھیڑ لگی ہوئی ہے. اچھا, میں آپ کے سارے سوالوں کو ایک ایک کر کے جواب دیتا ہوں. یہ منڈی ہم نے 22 تاریخ سے اسٹیبلش کی تھی. اچھا, اور جو آپ نے بھی ذکر کیا کہ اس ابھی کوئی 2 روز قبل جو ہے اجازت دی گئی اور ایس او پیز جو ہے حکومت نے دی, ایسا کچھ نہیں ہے. یہ جو ابھی نوٹیفیکیشن آیا ہے, اس نوٹیفیکیشن کے تحت شہر میں اور 7 منڈیاں کھول دی گئی ہیں. کیونکہ وہ منڈیاں بند تھیں, ان منڈیوں کو پہلے ہی آف کروایا گیا تھا کہ وہ ان منڈیوں کی میں ذکر کر دیتا ہوں, جیسے بھینس کالونی کی منڈی ہے, جیسے بکرا پیڑی کی منڈی ہے, جیسے دھوبی گھاٹ کی منڈی ہے, ملیر کی منڈی ہے. ان منڈیوں کو پہلے اس پہ پرمیشنز نہیں تھیں, تو یہ نوٹیفیکیشن میں ہائی لائٹ کر کے ان 7 منڈیوں کو کھولا گیا. یہ منڈی جو سپر ہائی وے کی تھی, یہ پچھلے 10 سال سے اسی طرح سے آرگنائز وے میں لگتی ہے, جس پہ پہلے دن سے ہی ہم سی ایم کے ساتھ, سی ایم سندھ کے ساتھ, ناصر شاہ صاحب کے ساتھ, ٹاؤن پلاننگ کے ساتھ, کمشنر کراچی کے ساتھ الائن تھے, اور انہی کی ایس او پیز کو ہم نے فالو کرتے ہوئے یہ لگوایا تھا. صحیح. اچھا سر, جیسے آپ بتا رہے ہیں کہ 22 جون سے آپ کہہ رہے ہیں نا کہ یہ منڈی آپ نے لگائی ہے, تو ایس او پیز تو ابھی بنے, تو آپ نے کیسے ایس او پیز بنائی, اور یہ بتائیے گا ابھی جو ایس او پیز سندھ حکومت کی جانب سے بنائی گئے ہیں اس میں یہ کہا گیا ہے کہ جو ڈیسک ایک ہیلتھ ڈیسک ہوگا اور موبائل ٹیمیں وہاں پہ موجود ہوں گی جو وہاں پہ ٹیسٹ بھی کریں گے. تو اس حوالے سے کیا آپ نے یقینی بنایا کہ وہاں پہ ایک ٹیسٹ ڈیسک ہو؟ اچھا, میں آپ کو بتاؤں تھوڑا سا نا آپ کو ایک اس پہ جو ایس او پیز ابھی حکومت نے دی ہیں وہی ایس او پیز ہمارے ساتھ ہی پہلے بنی تھی, اور اس کے تحت ہی یہ منڈی لگائی گئی تھی. اس میں آپ کو گورنمنٹ کی طرف سے ویٹ ڈاکٹرز کا آپ کو پورا ملیں گے, آپ کو اسٹالز ملیں گے. پہلے جو بارشوں کے اندر ویکسینز کی فراہمی, ہر طرح سے بارش ہونے کی صورت میں واٹر پمپس کی, یہ تمام چیزیں گورنمنٹ سے الائن کر کے ہی بنائی گئی ہیں. اور ابھی جو ایس او پیز دی گئی ہیں یہ ان 7 منڈیز کے لیے دی گئی ہیں, یہ وہی ایس او پیز ہیں جو پہلے اس منڈی کے لیے اسٹیبلش کی گئی تھیں. اچھا, اور دوسری بات ابھی میرے خیال سیکنڈ کوسچن میں بھول گیا آپ کا, دوبارہ آپ بتائیں گے تو ہیلتھ ڈیسک کے حوالے سے بتائیے گا, کیونکہ یہاں پہ اس منڈی میں سر سوال سن لیں کہ اس منڈی میں نہ صرف کراچی کے واسی وہاں پہ آتے ہیں اور پورے پاکستان سے یہاں پہ جو خریدار ہیں وہ آتے ہیں, تو ایسا میکینزم ہے کہ جو بندہ انٹر ہو پہلے اس کا ٹیمپریچر چیک کیا جائے؟ کیا موبائل ٹیمیں وہاں پہ موجود ہیں؟ اچھا, میں آپ کو یہاں سے دوبارہ سے شروع کرتا ہوں. دیکھیں, یہ منڈی کے اندر ہمارے پاس رسپانسبلٹی ہے 50,000 لوگوں کی جو آل ٹائم وہاں پہ رہتے ہیں. اس 40 دن کے اندر ہر اسٹال کے ساتھ 8 سے 10 لوگوں کی ٹیم آتی ہے. تو ہماری اس رسپانسبلٹی کے اندر ایس او پیز میں پہلے ہی شامل ہے کہ وہاں پہ جانوروں کے ویٹ ڈاکٹرز کا الگ اسٹال ہے, اور عوام کے لیے جو یہ 25,000 50,000 لوگوں کا وہاں پہ رہائش ہوتی ہے, ان لوگوں کے لیے جو ڈاکٹرز ہیں وہ بھی موجود ہیں. دونوں کاؤنٹرز وہاں موجود ہیں. یہ 48 بلاکس پہ مشتمل ہے یہ منڈی. ہر بلاک کے اندر آپ کو ویٹ ڈاکٹرز کی ٹیمیں ملیں گی, موبائل ٹیمز ملیں گی آپ کو. صحیح. اچھا چاولہ صاحب, جیسے کہ آپ نے بتایا کہ بہت بڑی منڈی ہے, تو اس کو مینیج کرنے کے لیے اسٹاف کتنا ہے, ایک تو اس حوالے سے بتائیے گا, اور ڈاکٹرز کے حوالے سے بھی بتائیے گا کہ اگر آپ کے پاس ڈیٹا ہو تو کیا آپ بتا سکتے ہیں کہ کتنے ڈاکٹرز ہیں وہاں پہ؟ ابھی کرنٹلی 8 ویٹ ڈاکٹرز کے کاؤنٹرز لگے ہوئے ہیں جو گورنمنٹ کی طرف سے ہیں, اور اسی طرح سے جو پبلک کے لیے جو ڈاکٹرز ہیں جن کو آپ کہتے ہیں کہ جنرل فزیشنز, ان کے بھی کاؤنٹرز لگے ہوئے ہیں. تو یہ گورنمنٹ کی طرف سے پرووائڈ کیے گئے ہیں, ہیلتھ کی طرف سے. اور سیکنڈلی جیسے آپ نے بات کی کہ وہاں پہ میں نے آپ کو بتایا کہ جانوروں کے لیے بھی اسی طرح سے ارینجمنٹ ہیں ساری چیزوں کے. صحیح. اچھا چاولہ صاحب, ویسے بھی جب بھی ایس او پیز بنتی ہیں تو اس پہ عمل ہوتا دکھائی نہیں دیتا, تو کیا آپ مینیج کر سکیں گے اتنی بڑی منڈی کو, ایس او پیز پہ عمل بھی ہو اور لوگ خریداری بھی کر سکیں؟ اچھا, پتہ ہے میرا اور آپ کا رول, ہم دونوں کو اپنا اپنا رول, اپنا اپنا پارٹ پلے کرنا ہے. ہم پہلے دن سے دیکھیں ایس او پیز کی امپلیمنٹیشن کے لیے جو جو چیزوں کی ریکوائرمنٹ ہے وہ وہاں پہ موجود ہے. وہاں پہ واک تھرو گیٹس بھی ہیں, وہاں پہ آپ کے ٹیمپریچر انفراریڈ گنز بھی ہیں, وہاں پہ آپ کے جو لوگ ماسک نہیں لگا کے آئے وہ ماسک خرید سکتے ہیں. ہر گیٹ کے اوپر ماسک کے کاؤنٹرز لگے ہوئے ہیں. آپ ہر طرح سے, اور اندر امپلیمنٹیشن ٹیم, ایس او پیز امپلیمنٹیشن ٹیم بائکس کے اوپر گھوم رہی ہے جو لوگوں کو جگہ جگہ پہ ڈسٹینس پہ روکتی ہے. ابھی تو ہم نے آج ہی یہ بات ڈیسائیڈ کی
کہ ہم لوگوں کو سزائیں نہیں دیں گے, ہم لوگوں کو باہر نہیں نکالتے. ہم ان سے کہتے ہیں کہ جیسے آپ لوگوں نے نہیں لگائے ہوئے ماسک, وہاں پہ امپلیمنٹیشن ٹیم پہنچی اور انہوں نے آپ سے پیسے لیے اور آپ کو ماسک دیے, آپ کو جو سبسیڈائز پرائز ہے وہاں پہ ماسک آپ کے ہاتھ میں دیے کہ جی ماسک لگا لیں اور پیمنٹ کریں, اور اسی وقت آپ کو رسید دی, انہوں نے آپ کو ماسک دیے اور وہ امپلیمنٹیشن کے لیے. دیکھیں میں اور آپ ہم سب مل کے نا لوگوں کو گائیڈ ضرور کر سکتے ہیں. یہ کوئی امیگریشن کی ایسی جگہ تو ہے نہیں کہ ہم ان کو ویزا نہ دیں اور ان سے کہیں باہر نکل جاؤ. اب اس میں عوام کو ہمیں اس بات کے لیے دیکھیں ان کو سویلائز ہونا ہے, ان کو سوچنا ہے اس کے اوپر کہ یہ کتنی امپورٹنٹ ہے. کہ باہر گیٹ پہ بھی آپ کو کہا جا رہا ہے, میڈیا روز چیخ رہا ہے کہ آپ ایس او پیز کا خیال رکھیں, کووڈ-19 ایک حقیقت ہے, سارے چینلز پہ بات ہو رہی ہے, اور آپ پھر اندر آ کے پھر وداؤٹ ماسک کے آپ لوگ آپس میں سوشل ڈسٹینسنگ کا خیال نہ رکھیں. اچھی بات ہے کہ ہم وہاں پہ جیسے جانوروں کو ڈنڈوں سے ہانک کے ادھر سے ادھر کیا جاتا ہے کہ عوام کے ساتھ ایسے کیا جائے, ایسا تو نہیں ہو سکتا نا. ہمارے لیے سب لوگ قابل احترام ہیں, ہم ان سے ریکویسٹ کر سکتے ہیں, میں بھی ریکویسٹ کر رہا ہوں, آپ بھی ریکویسٹ کریں. بہت شکریہ یاور چاولہ صاحب ٹائم نیوز سے بات کرنے کے لیے. ناظرین, کراچی میں مویشی منڈی जेका आहे उहा लॻाई वई आहे. तक़रीबन 1000 एकड़ ते इहा क़ाइमु कई वई आहे. SOPs जेके आहिनि उहे बणाई वयूं आहिनि. कुझु अरसे खां इहा जेका मंडी आहे उहा क़ाइमु कई वई आहे. ऐं इन खां अॻु कराची में सुपर हाईवे ते क़ाइमु जेका मवेशी मंडी हुई उते पिणु इन क़िस्म जा जेके मसला हुआ उहे पेश आया त उते सफ़ाई न हुई. पर हिन वक़्तु सफ़ाई जा जेके इंतज़ाम आहिनि उहे त बहितर नज़र अचनि पिया, पर हिते वॾी रश लॻल आहे, जंहिंजे करे ख़दशो इहो आहे त शायदि जेको कोरोना वायरस आहे उहो हितां पखिड़िजे न. पर इन हवाले सां जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि जो चवणु आहे त हिते मुकमल इंतिज़ाम जेके आहिनि उहे कया विया आहिनि. जानवरनि जा डॉक्टर्स बि हिते मौजूदु आहिनि. गॾोगॾु जेके डॉक्टर्स आहिनि जेके डील कनि पिया कोरोना वायरस जी सिचुएशन खे, उहे पिणु मौजूदु आहिनि. उन्हनि जा डेस्क क़ाइमु आहिनि ऐं उते टेस्टूं पिणु कयूं वेंदियूं आहिनि. नासिन, हिकु ॿिए मामले जे हवाले सां अव्हां खे आगाह कंदासीं. हैदराबाद में नफ़सियाती बीमारियुनि जी इस्पताल जो इंतिज़ामी बहरान अञा ताईं ख़तमु नाहे थी सघियो. बहरान जे करे इस्पताल जा 5 वार्ड्स बंदि थी विया आहिनि, जंहिं सबबु मरीज़ जेके आहिनि उहे रुली विया आहिनि. मरीज़ न हुअण जो सबबु ॼाणाए बंदि कयल वार्डनि में नार्कोटिक्स 4 नंबर, 5 नंबर, 11A, 11B वार्ड्स शामिल आहिनि. इन जा तफ़सील मालूम कंदासीं. असां सां लाइन ते मौजूदु आहिनि हैदराबाद मां टाइम न्यूज़ रिपोर्टर फैज़ कोसो साहब. अस्सलाम वालेकुम फैज़ साहब. फैज़ साहब, अवां जी जेका एक्सक्लूसिव स्टोरी हुई पंहिंजे अख़बार में उहा छपी बि आहे. एॾी वॾी इस्पताल आहे जेका सिंध जे 2 नंबर वॾे शहर हैदराबाद में क़ाइमु आहे. उते इंतिज़ामी बहरान जेको आहे उहो हल नथो कयो वञे. 5 जेके वार्ड्स आहिनि, अहम वार्ड्स आहिनि, उहे बंदि थी विया आहिनि. छा उते मरीज़ न आहिनि, छाकाणि त मरीज़नि जी खोट जहिड़ा इन्हनि वार्ड्सनि खे बंदि कयो वियो आहे? छा सबबु आहिनि? बुनियादी तौर ते शायदि जेका नफ़सियाती बीमारियुनि जी इस्पताल आहे, जंहिंखे सर CJ इंस्टीट्यूट ऑफ साइकाट्री चयो वञे थो, इहा नफ़सियाती बीमारियुनि जी इलाज जी इस्पताल आहे ऐं हुन जा मजमून तौर ते 13 वार्ड आहिनि, जिन मां 5 वार्ड जेके आहिनि उहे बंदि कया विया आहिनि. छाकाणि त जवाज़ इहो ॼाणायो वियो आहे त कोरोना जे करे SOP सख़्तु कयूं वियूं आहिनि ऐं SOP जे करे मरीज़नि जी जेका आमद आहे उहा इस्पताल में घटी आहे. उन करे इहे वार्ड बंदि थिया आहिनि. जेके वार्ड बंदि थिया आहिनि आर्जी तौर ते उन्हनि में नार्कोटिक्स वार्ड आहे, 4 नंबर वार्ड आहे, 5 नंबर वार्ड आहे, 11A ऐं 11B वार्ड शामिल आहिनि. सर CJ इंस्टीट्यूट ऑफ साइकाट्री में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जी फैकल्टी मेंबर ऐं इस्पताल जे इंतिज़ामिया विच में सर्द जंग हलंदड़ हुई, जंहिं सबबु इस्पताल जी कारकर्दगी जेका आहे उहा सख़्तु मुतासिर थी आहे. अस्पताल जी OPD बि जेका आहे उहा बि सख़्तु मुतासिर आहे ऐं उते बि मरीज़नि जी जेका आमद आहे उहा घटिजी वई आहे, जंहिं सबबु हाणे मरीज़नि जो जेको अंग आहे उहो घटिजी 180 ताईं रहिजी वियो आहे, जॾहिं त इन अस्पताल जे 13 वार्डनि में 450 मरीज़नि खे रखण जी गुंजाइश मौजूदु आहे. आम हालतुनि में इहे 450 खां बि वधीक मरीज़ जेके आहिनि उहे CJ इंस्टीट्यूट ऑफ साइकाट्री में रश कनि था, पहुचंदा हुआ, पर हाणे छाकाणि त इंतिज़ामी बहरान आहे ऐं उन करे जेको आहे SOPs जो बहानो ऐं जवाज़ ॼाणायो वियो आहे, जंहिं करे मरीज़ न उते अचणु छॾे ॾिनो आहे ऐं नफ़सियाती बीमारियुनि जा जेके मरीज़ आहिनि उहे रोज़ जो शिकार थी विया आहिनि. इन हवाले सां लम्स जे डिपार्टमेंट ऑफ साइकाट्री एंड बिहेवियरल साइंसिस जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर मुइन अहमद अंसारी बि जेको इंतिज़ामी बहरान हो ऐं उन्हनि खे जेके उते परेशानियूं हुयूं CJ इंस्टीट्यूट ऑफ साइकाट्री में, उन हवाले सां हिकु तफ़सीली ख़त लिखियो
जंहिंमें हुन ॼाणायो हुयो त उते खेनि फैसिलिटेट नथो कयो वञे ऐं जेके असांजा डॉक्टर्स आहिनि पीजीज़ आहिनि उन्हनि खे उते तरबियत वठण जे लाइ मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। उन करे अस्पताल जो जेको MS आहे उनखे हटायो वञे ऐं उनजी जाइ ते जेको आहे उहो अहिड़ो MS मुक़ररु कयो वञे जेको उन्हनि खे फैसिलिटेट करे सघे त जीअं असां मरीज़नि जो जेको आहे उहो इलाज करे सघूं। पर उन ख़त ते अञा ताईं को अमल न थी सघियो आहे। जॾहिं त इन ई ख़त में इहो बि ॼाणायल हुयो जेको डॉक्टर मोइन अंसारी आहे चेयरमैन आहे ऐं प्रोफेसर आहे साइकाट्री एंड बिहेवियरल साइंसिस लम्स जो जेको MS आहे मौजूदु आहे सबसिडी इंस्टीट्यूट ऑफ साइकाट्री जो डॉक्टर एजाज कादिर पाटोली उनजी ज़हनी सिहत ते बि शक जो इज़हार कयो। उनजो चवणो त उन्हनि खे वेझे सां मॉनिटर कयो आहे। उन करे हीअ अस्पताल में मुख़्तलिफ़ मसइलाऊं पैदा कया आहिनि जंहिं करे उन्हनि खे मरीज़नि खे ठीक करण में मरीज़नि जो इलाज करण में मुश्किलात। अच्छा फैज़, हिकु तरफ़ नफ़सियाती बीमारियुनि ते ओतिरो ध्यानु नथो ॾिनो वञे। ही जेका अस्पताल जेका क़ाइमु आहे मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध में इहा ई वॾी अस्पताल हूंदी छाकाणि त हिते वधीक मरीज़नि जो तादाद बि अचे थो ऐं नफ़सियाती बीमारियुनि ते सिंध सरकार को ध्यानु नथी ॾे। नई असांजो जेको सिहत खातो आहे उहो ध्यानु ॾे थो। जॾहिं इहा अस्पताल क़ाइमु आहे त पोइ अवां ॿुधायो त मरीज़नि जो तादाद जेको आहे उहो घटिजी रहियो आहे। इन जा सबब कहिड़ा आहिनि? जीअं अवां कुझु सबबनि जो ज़िक्र बि कयो आहे, थोरो इन ते वधीक रोशनी विझिजो ऐं इहो ॿुधाइजो त सिंध जी जेका इहा वाहिद अस्पताल आहे जेका वॾी में वॾी अस्पताल आहे उनजा जेके वार्ड्स बंदि थींदा त पोइ नुक़सानु त मरीज़नि खे थींदो छाकाणि त अॻे ई नफ़सियाती मरीज़ जेके आहिनि उन्हनि ते को ख़ासि ध्यानु न आहे। शायदि सम्झण जी इहा ॻाल्हि आहे त ही कोई जनरल केडर जी हॉस्पिटल कोन्हे जंहिंखे आम रवाजी हालतुनि में हलायो वञे। ही हिकिड़ी स्पेशल केडर जी अस्पताल आहे छाकाणि त उन में उहे माण्हू उहे मरीज़ दाख़िल थियनि था जेके नफ़सियाती बीमारियुनि में मुब्तला हुजनि था। तव्हांखे मुख़्तलिफ़ हंधनि ते मिसाल नज़र ईंदा त मुख़्तलिफ़ दरगाहनि ते माण्हुनि खे ज़ंजीरूं आणी ॿधी उन्हनि जो इलाज करण जी कोशिशि कई वञे थी। जॾहिं त उन्हनि माण्हुनि जो इलाज जो जेको वाहिद इदारो आहे उहो आहे जेका इंस्टीट्यूट ऑफ साइकाट्री। माण्हू छाकाणि त इंतिज़ामी बहरान हुजे जॾहिं उते डॉक्टरनि जो स्टाफ जो जेको रवैयो आहे उहो पेशेंट से मरीज़नि सां बहितर न हुजे त पोइ ज़ाहिर माण्हू डिस्करेज थींदा ऐं जॾहिं डिस्करेज थींदा त तव्हांजी सोसाइटी में उहे माण्हू जेके नफ़सियाती बीमारियुनि में मुब्तला हुजनि था छाकाणि त उहे पंहिंजी बेख़ुदी में हुजनि था ऐं उन्हनि खे पंहिंजो होश नथो हुजे त उहे समाज लाइ केॾा हानिकार साबित थी सघनि था। इहो अंदाज़ो त साइकाट्रिस्ट ई लॻाए सघनि था छाकाणि त उहे वधीक उन्हनि खे मॉनिटर कनि था। पर जेकॾहिं असां जहिड़ा माण्हू बि जेकॾहिं उनजो अंदाज़ो लॻाइण जी कोशिशि कनि त असां ॾिसंदासीं त इन्हनि जी जेके नफ़सियाती बीमारियुनि जा माण्हू में मुब्तला जेके मरीज़ हुजनि था उहे केॾो वॾो प्रॉब्लम करे सघनि था पंहिंजे इलाइक़े जे लाइ, पंहिंजे घर जे लाइ ऐं पंहिंजे आड़े पाड़े जे लाइ। उनजे करे ई उन्हनि खे ज़ंजीरूं हणी मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿधो वञे थो, घरनि में ॿधो वञे थो। उन्हनि जे अस्पताल उन्हनि जे इलाज जी सिंध में वाहिद अस्पताल आहे जंहिं मां बलूचिस्तान मां माण्हू अचनि था, पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हू जेको आहे सराइकी पट्टी मां बि हिते अचनि था। उन्हनि जी अस्पताल में जेकॾहिं इहा हालत हुजे त SOP जो जवाब ॾियणु आहे या कोरोना जो जवाब ॾियणु आहे, मरीज़नि खे डिस्करेज कयो वञे, मरीज़नि जे वारसनि खे डिस्करेज कयो वञे त पोइ आख़िर उहे मरीज़ वेंदा केॾा। हिकु इंतिहाई अहम इशू आहे जंहिंमें सिंध सरकार खे ऐं सिहत खाते खे ज़रूरु उन ते तवजो ॾियणु घुरिजे छाकाणि त ही माण्हू जेके ज़हनी मर्ज़नि में मुब्तला हुजनि था उहे वधीक केयर, वधीक प्यार, वधीक इलाज जा मुतक़ाज़ी हुजनि था जिन जो बहितर इलाज थियणु घुरिजे। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त पंहिंजो लम्स जे जेको डिपार्टमेंट ऑफ साइकाट्री एंड बिहेवियरल साइंसिस आहे उनजे बि जॾहिं प्रोफेसर या चेयरमैन इहो लिखियो आहे त हिन अस्पताल में उन्हनि खे मसइला पेश अचनि था त इन ई नुक़्ते खे नज़र में रखंदे यंग डॉक्टर्स बि चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं उन्हनि जा मसइला उन्हनि सां जेकॾहिं बिहेवियर ठीकु न थियो त हू बि पंहिंजी हड़ताल शुरू कंदासीं। ॿिनि टिनि रुख़त जी हिकिड़ो सर्द जंग आहे डॉक्टरनि में, अस्पताल जी इंतिज़ामिया विच में ऐं उन सां सफ़र जेको आहे उहो आम पेशेंट करे रहियो आहे जेको फौरी इलाज जो जंहिंजी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी फैज़ खोसो इन अहम मसइले जे हवाले सां अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, हैदराबाद में जेका वॾी अस्पताल आहे नफ़सियाती बीमारियुनि जी अस्पताल उनजो इंतिज़ामी बहरान अञा ताईं ख़तमु नाहे थी सघियो, बल्कि इहो जेको बहरान आहे इंतिज़ामी बहरान उहो अञा वधी रहियो आहे। बहरान जे करे अस्पताल जा जेके 5 वार्ड्स आहिनि उहे बंदि कया विया आहिनि, जंहिं सबबु जेके मरीज़ आहिनि उहे परेशान आहिनि। मरीज़ न हुअण जो सबबु ॼाणाए बंदि कयल वार्डनि में नारकोटिक्स 4 नंबर, 5 नंबर
11A ऐं 11B वार्ड शामिल आहिनि जॾहिं त ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि त डॉक्टर्स ऐं जेका इस्पताल जी इंतिज़ामिया आहे उहा मरीज़नि सां ख़राब रवैयो रखे थी ऐं जेके मरीज़नि सां गॾु अटेंडेंट अचनि था उन्हनि जा वारिस अचनि था उन्हनि खे पिणु घटि वधि ॻाल्हाए वञे थो ऐं उन्हनि जो सही इलाज पिणु नाहे थी रहियो। नासिन रुकंदासीं कंडियारो जो जिते हिकु वाक़ियो पेश आयो हो। अलिशबा शेख सां ॾाढाई कई वई, उन खां पोइ पुलिस इन केस खे अॻिते नाहे वधायो। पुलिस इन केस में सुस्ती ॾेखारी आहे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। अलिशबा शेख खे इंसाफ़ नाहे मिली सघियो। जेके वारिस आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि ऐं वारसनि खे ऐं जेको अलिशबा शेख जो वालिद आहे उनखे क़त्ल करण जूं धमकियूं पिणु मिली रहियूं आहिनि। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। कंडियारो मां असां सां लाइन ते मौजूदु आहे टाइम न्यूज़ रिपोर्टर वहीद मेमन। वहीद, इन केस जे हवाले सां अपडेट कजो। एहतजाज बि कयो वियो, एहतजाज कनि था जॾहिं वारिस त पोइ वारसनि खे मौतमार धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। असां कोशिशि कंदासीं। जी वहीद। इंसाफ़ न मिली सघियो आहे। अलिशबा जो वालिद मुख्तार शेख रोज़ रोड ते निकिरी इंसाफ़ एतिराज करे रहियो आहे पर खेसि इंसाफ़ न मिली सघियो आहे। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त निंगरी अलिशबा खे इंसाफ़ ॾियण लाइ सोशल मीडिया ते पिणु हिकु मुहिम हलंदड़ आहे ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जा अॻुवाण पिणु निंगरीअ जे वालिद वटि पहुता आहिनि। उन्हनि वाक़े बाबति तफ़सील वरिता आहिनि। 3 ॾींहं अॻु नेटवर्क फॉर ह्यूमन राइट्स एंड जस्टिस जो वफ़द पिणु निंगरीअ जे वालिद सां गॾु थाणे ते पहुची वाक़े जा तफ़सील वरिता, जिथे वफ़द जे अॻुवाणनि पुलिस खे ॿुधायो त निंगरीअ सां ज़ुल्म थियो आहे जेका इंसानी हक़नि जी लताड़ आहे। निंगरीअ जे वालिद पारां अदालत में पटिशन तां हथु खणण लाइ खेसि धमकियूं मिली रहियूं आहिनि, जंहिं करे धमकियुनि जी FIR कई वञे। पर पुलिस केतिरो ई वक़्तु थाणे ते वेठो वफ़द केतिरो ई वक़्तु थाणे ते वेठो रहियो पर पुलिस FIR न काटी। वहीद, पुलिस जो छा मौक़िफ़ आहे इन मामले ते, छाकाणि त जेके केस जी पैरवी कनि पिया वारिस त उन्हनि खे धमकियूं मिलनि पियूं ऐं पुलिस न सिर्फ़ु जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार बि नाहे कयो, ओॾां जेके वारिस आहिनि उन्हनि खे प्रोटेक्ट बि नाहे करे रही। जी शायदि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस जो हिन वक़्त ताईं साॻियो ई जेको आहे सो मौक़िफ़ आहे त निंगरीअ जो मैटर अदालत में हलंदड़ आहे। अदालत जेको हुकुम ॾींदी असां उन ते ई अमल कंदासीं। ऐं निंगरीअ जे वालिद जो चवणु आहे त मां ग़रीब ऐं मिसकिन आहियां ऐं मां रोज़ एहतजाज करे रहियो आहियां पर पुलिस मूंसां का बि ताउन करण लाइ वहीद, छा कंहिं जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे इन केस में? जी न, बिल्कुलु शायदि इन अहिड़ी का बि अॻुभराई न थी आहे। ऐं केस में केतिरा जवाबदार ॼाणल आहिनि? जी शायदि केस में 3 जवाबदार आहिनि ऐं हिकिड़ो जेको आहे 3 रिपोर्ट ॼाणायल आहिनि। वरी महिरबानी वहीद मेमन इन हवाले सां अपडेट करण जे लाइ। नासिन, कंडियारो में इहो वाक़ियो पेश आयो। इहे न सिर्फ़ु कंडियारो में पर सॼी सिंध में अहिड़ा वाक़िया पेश अचनि था जेके ॿारियूं हुजनि या छोकिरा हुजनि उन्हनि खे ज़्यादती जो निशानो बणायो वेंदो आहे। उन खां पोइ जेकॾहिं ॻाल्हि कजे पुलिस जे किरदार जी त पोइ असांखे रवायती सुस्ती नज़र ईंदी आहे। अलिशबा शेख वारे केस में जेके 3 जवाबदार आहिनि उन्हनि खे नामज़द कयो वियो वारसनि तरफ़ां, पर पुलिस अञा ताईं कंहिं हिकु जवाबदार खे बि गिरफ़्तार नाहे करे रही ऐं पुलिस जो चवणु आहे त इहे जवाबदार जेके आहिनि उहे रूपोश आहिनि, इन्हनि खे गिरफ़्तार करण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। होॾां इन केस खे अॻिते वधाइण जे लाइ अलिशबा शेख जो जेको वालिद आहे उन अदालत में पिटीशन दाख़िल कराई ऐं पिटीशन दाख़िल कराइण जे करे ऐं एहतजाज करण जे करे जेके जवाबदार आहिनि उहे अलिशबा शेख जे वालिद खे ऐं वारसनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं उन्हनि खे मौतमार धमकियूं ॾिनियूं पई वञे। जंहिंखां पोइ जेके वारिस आहिनि उन्हनि गुज़िरियल रैली बि कढी, उन्हनि नारेबाज़ी बि कई, उन्हनि पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन्हनि जो चवणु हो त पुलिस इन केस खे ख़राब करे रही आहे ऐं असांखे तहफ़ुज़ बि नाहे ॾेई रही। नासिन, प्रोग्राम फॉलोअप्स मां फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।